सियासत न कयो ठीक आहे असां सियासत कान कई 84 खां वठी यूनियन ते पाबंदी आहे छा पियो थिए 84 खां वठी इन वक़्त ताईं इहो पियो थिए त यूनिवर्सिटियुनि जूं फीयूं महांगियूं थींदियूं पियूं वञनि था 84 में ॾिसो त केतिरी फी अॼु केतिरी आहे 84 खां अॻु सिंध जे अंदरि हिन मुल्क जे अंदरि तइलीम जो बजट केतिरो हो हाणे तइलीम जो बजट केतिरो आहे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि मेस जो ख़र्च केतिरो वधियो आहे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि तइलीमी अखराजात शागिर्दनि जा केतिरा वधिया आहिनि चवण जो मक़सदु हीउ आहे त जॾहिं शागिर्द सियासत कंदा हुआ तॾहिं हुकुमरान तबका या यूनिवर्सिटी इंतज़ामिया शागिर्दनि सां इहे बदमाशूं कान कंदी त शागिर्द पीअण जो पाणी घुरनि त उन्हनि ते बग़ावत जा केस दाख़िल कयो तव्हांजी हिन रैलीअ में उहो शागिर्द मौजूदु आहे जॾहिं हिन सिंध यूनिवर्सिटी में पाणी घुरियो त उन ते बग़ावत जा केस थिया इन जो नतीजो आहे त सियासत थींदी तव्हां न कंदव त फोरू कंदा उन खां सुठो आहे त अचो त असां पंहिंजे शागिर्दनि जे मसइलनि ते सियासत कयूं जुड़ूं वॾा असांखे चवनि था त बाबा यूनिवर्सिटी में पढ़ो रुगो पढ़ो ठीक आहे पढ़णु घुरिजे पर बाबा तंज़ीम में शामिल न थीजो कोन थियासीं उन जो बि नतीजो इहो आहे जेको हिते सुरेश शहवार ॿुधाए वई त हाणे यूनिवर्सिटियुनि में हशर कहिड़ो आहे काइदे अवाम यूनिवर्सिटी लाड़काने जी जेकी कैंपस आहे उन में इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जे 10 साल जेके शागिर्द पढ़ी आहिनि उन्हनि खे डिग्री अञा ताईं कान थी मिली सवाल इहा त जॾहिं तव्हां 15 साल 16 साल पढ़ी यूनिवर्सिटी मां निकिरो था तव्हांजो फ्यूचर कहिड़ो आहे छा हिन मुल्क जे अंदरि रोज़गार जो रियासत तव्हांखे तहफ़ुज़ ॾिए थी वालिदैन छो था पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि इन लाइ चवण जो मक़सदु इहो आहे त असां पोइ डिॼूं छा खाधा छा असांजो वेंदो तइलीम असांजी अॻे ई हू तबाह कयो वेठा आहिनि तइलीम एतिरी महांगी कयो वेठा आहिनि जो हिकिड़ो कॾहिं काॾे वारे जो ॿार यूनिवर्सिटी में नथो पहुची सघे हिकिड़े हारीअ जो ॿार यूनिवर्सिटी में नथो पढ़ी सघे ऐं जेकॾहिं पढ़ी निकिरे थो त उनजे रोज़गार जो बंदोबस्तु कोन्हे को जॾहिं असां वटि कुझु आहे ई कोन त पोइ यूनियन में शामिल थियणु जदोजहद करण लाइ विञाइण लाइ आहे छा जॾहिं विञाइण लाइ कुझु कोन्हे त पोइ छो था लहरायूं छो था डिॼूं अचो तव्हां सभु जेके नौजवान शागिर्द हिते आयो तव्हां निकिरो यूनियन जो मुतालबा खणो शागिर्दनि खे मुतहद कयो ऐं सिंध हुकूमत खे ॿुधाइण थो चाहियां ही वॾी ठेकेदार आहे जमहूरियती पाकिस्तान में ऐं जमहूरियत जो बुनियाद शागिर्द यूनियन ते आहे सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त यूनियन साज़ी जे अमल में जेके रुकावटूं आहिनि उहे ख़तमु करे ऐं सिंडिकेट में जेके शागिर्दनि लाइ जी नुमाइंदगी आहे उहा बहाल करे तव्हांजी महिरबानी साथ सलामत लख दौर